तो को तव्हांजी अध जिंदगी सॼी जिंदगी बर्बाद। हमरा हिकिड़े कयो मंतिक जो इल्मु ईंदो, थोरो हुनखे नाज़ हो हुन इल्म ते। मंतिक यानी ॻाल्हाइण जो नुस्ख़ो हुनखे हूंदो, जिते वेंदो हो हर हिक खे चवंदो, अरे तोखे मंतिक जो इल्मु अचे थो? साम्हूं वारो चवंदो, साईं वॾो इल्मु आहे, असांखे नथो अचे। बेवकूफ़, तुंहिंजी अंध ज़िंदगी तबाह थी वई, तोखे मंतिक जो इल्मु नथो अचे। आदत हुई हुनजी, दुकान ते वेंदो, का शइ वठंदो, वरी दुकान वारे खे चवंदो, तोखे मंतिक जो इल्मु आहे? आऊं दुकान वारो, मूंखे कहिड़ी ख़बर मंतिक जो इल्मु छा आहे? बेवकूफ़, तुंहिंजी अध ज़िंदगी बर्बाद थी वई, तोखे मंतिक जो इल्मु नथो अचे। वरी वञे बाज़ार में सब्जी वठण, सब्जी वारे खां सब्जी बि वठे, वरी उनखे चवे तोखे भला मंतिक जो इल्मु अचे थो? चए साईं आऊं रोज़ी करण वारो, मूंखे कहिड़ी ख़बर मंतिक जे इल्म जी। बेवकूफ़, तोखे मंतिक जो इल्मु नथो अचे, तुंहिंजी अध ज़िंदगी बर्बाद थी वई। इहो मंतिक जे इल्मु वारो हिकिड़े ॾींहुं दरिया पार करण जे लाइ कश्ती में वेठो, आदतन मजबूर। मलाह कश्ती हलाए पियो, मलाह खे चयो ॾे ख़बर मंतिक जो इल्मु अचे थो? मलाह चई साईं आऊं माण्हुनि खे हिक रस्ते खां ॿिए रस्ते पार करियां, मूंखे कहिड़ी ख़बर मंतिक जो इल्मु छा आहे? बेवकूफ़, नादान, तुंहिंजी अध ज़िंदगी बर्बाद, तोखे मंतिक जो इल्मु नथो अचे। मलाह खे कावड़ बि आई। जॾहिं ॿेड़ी विच दरिया ते पहुती, कुन में घुमण लॻी, मलाह चयो मंतिक वारे खे, ॾे ख़बर तरण जो इल्मु अचे थो? चई न अचे, अॼु सॼी ज़िंदगी तुंहिंजी बर्बाद थी। जेकॾहिं मौलाए रूम खां वाक़िफ़ न आहियो त सम्झो असांजी ज़िंदगी के कम जी नाहे, अहिड़ो आशिक़ वरी न मिलंदो। मौलाए रूम चवे थो दुनिया जा ही दरख़्त कटे करे कलम ठाहिजनि, दरिया जी पानी खे मस बनाइजे, दुनिया जा तमाम इंसान वेही करे अल्लाह ऐं उनजे रसूल जी सना लिखनि, ये वण फुटी वेंदा, या मस फुटी वेंदी, माण्हू फुटी वेंदा, मोहम्मद मुस्तफ़ा ख़ुदा जो शान कॾहिं न फुटंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे तव्हां सुभान अल्लाह चई आहे, मूंखे वधीक ॿिए वाक़िए ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, चओ त वरी बि ॿुधायां, पर हिन खां पोइ अव्हांखे चवंदुसि कोन त सुभान अल्लाह छो नथा चओ। हिकिड़ो दीवानो, हिकिड़ो मस्तानो अव्हां वांगुरु हुज़ूर जी महफ़िल में ईंदो हो, थोरी घणी ॻाल्हि ते चवंदो हो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महफ़िल ख़तम थियण खां पोइ केरु बाहि मां वठी वञी साइड में पुछेसि, अरे तोखे का ॻाल्हि सम्झ में बि अचे थी या हर ॻाल्हि ते चवी थो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह? चई मूंखे ॿी का ॻाल्हि त सम्झ में कोन थी अचे, पर मुंहिंजे महबूब जो जेॾी महिल बि ज़िक्र थिए थो, मुंहिंजी ज़बान मां बे इख्तियार निकिरी थो वञे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सिर्फ़ चंद मिनट अवां जा वठंदुसि, जेकॾहिं अवां जो इहो ई जोश ऐं जज़्बो रहियो। सुभान अल्लाह। तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दी जिब्राइल का पूछन था, हिन का अग में साईं शेर पढ़ियो, तब आदम का अग में भी असा जो नबी हुयो। सुभान अल्लाह। जिब्राइल का पूछो, जिब्राइल की उम्र केतरी आ? जिब्राइल चई या रसूल अल्लाह, मुखे मुंजी उम्र जे सालन जी त नाहे खबर, पर हिकड़ी गाल मां अंदाजो लगाए सजे थो, आऊं चौथे हिजाब में खुदा जी कुदरत जे चौथे हिजाब जे पोयां, यानी पर्दे जे पोयां एक नूर के आऊं चमकंदे ॾिसंदो होसि। उहो नूर 70,000 साल चमकंदो हो, आऊं उनखे ॾिसंदो होसि। वरी 70,000 साल उहो नूर गायब थी वेंदो, वरी 70,000 साल खां पोइ उहो नूर ज़ाहिर थींदो हो, वरी उहो गायब थी वेंदो। उनजे गायब थियण के, उनजे ज़ाहिर थियण के मूं 72,000 मर्तबा ॾिठो। इन मां मुंहिंजी उम्र जो अंदाज़ो लगाए सघिजे थो। हुज़ूर फरमायो त इहो नूर ॿिए कंहिंजो न, बल्कि जिब्राइल इहो नूर मूं मुस्तफ़ा जो हुयो। यानी न आदम हुयो, न हवा हुई, न ज़मीन हुई, न आसमान हुयो, न चंड हुया, न सितारा हुया, न साल हुया, न ॾींहुं हुया, न महीना हुया, न कलाक हुया, न मिंट हुया, न सेकंड हुआ, कुछ भी कोन हो। सब खां पहिरीं खुदा, ॿिए नंबर ते मुस्तफ़ा जी ज़ात। वरी एक सहाबी रसूल
हुजूर का पूछे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाखे नबुवत कदा मिली, अवा नबी कदा थिया? बेज़ाहिर दुनिया जे तकते थे हुजूर के 40 साल की उम्र में नबुवत मिली, लेकिन हुजूर उन सहाबी के जवाब दीन था, कुन्तु नबियन आदम बैनल माए वत्तीन, मां उन वक्त भी नबी हुयस जरा आदम के ठाहिण की तैयारी कई पे, मां उन वक्त भी खुदा जो नबी मौजूद हुआ, जरा वो खुदा जो नूर आदम अलैहिस्सलाम की पेशानी में रखियो वियो, उनका पोइ हुन नूर में जन्नत भी ठाही वई, जन्नत जा बागात भी ठाहिया विया, हर हिकु जन्नत जे ताक में हुजूर जो नालो लिखियल हूंदो हो मोहम्मद, जन्नत जे दरवाज़नि ते नालो लिखियल हूंदो हो मोहम्मद। हज़रत आदम के पैदा करे पोइ जॾहिं हुन जन्नत में रहण जे लाइ रहियो वियो त पोइ आदम अलैहिस्सलाम जे नूर खे, हुजूर जे उन नूर खे आदम जी पेशानी में विधो। अल्लाह ताला फरमायो ते आदम ये मुझे नबी जो नूर आ जेको तुंहिंजी पेशानी में चमके थो, अवां बख़ूबी